शायद तव्हां ज़बरदस्त तरीक़े सां जेका आहे इहो नेशनल गेम्स जेका कवर कयो पिया था, छा हिन वक़्तु तव्हांजी सूरत हाल आहे? सिंध किथे पियो स्टैंड करे हिन नेशनल गेम्स में अञा ताईं? टियों ॾींहुं आहे अॼु। जी बिल्कुल। नेशनल गेम्स जा जेको इवेंट है वो बहितरीन नमूने हले पियो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। जेका गेम्स जो जेके इवेंट्स आहिनि उहे हलनि पिया। अॼु बि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केएमसी ग्राउंड में फुटबॉल जेका आहे रांदि हुआ थी, जॾहिं त पीसीबी में जेको आहे उहा कराटे जा जेके इवेंट्स आहिनि उहे जारी आहिनि। मुख़्तलिफ़ जेके सिंध हुकूमत जा वज़ीर आहिनि उहे बि इहे शयूं जॉइन कनि पिया। गॾोगॾु सिंध जे रांदियुनि वारो जेको वज़ीर आहे सरदार मोहम्मद बख्श, उहो बि 35 नेशनल गेम्स जो जेको आहे हिसो बणिजी चुको आहे ऐं उहो रोज़ाना जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ इवेंट्स में वञे पियो। अॼु एयरफोर्स ऐं बलोचिस्तान जे टीमुनि में फुटबॉल जो मुक़ाबिलो थियो, जेको हाफ जी पुॼाणी ते जेको आहे 0 स्कोर ते जेको आहे उहो रहियो, जॾहिं त कराचीअ जे ॿियनि हंधनि ते जेका आहे उहे मुक़ाबिला हलनि पिया। कराटे गेम जो जेको आहे उहो मुक़ाबिलो थियो ऐं समूरे मुल्क में जेको आहे तक़रीबन 14 जेके टीमूं आहिनि कराटे जी उन्हनि जेको आहे हीउ मुक़ाबिला कया, जिन मां जेका ईंदड़ 4 ॾींहं आहिनि उन्हनि ताईं ॿुधाए पियो वञे त इहे जारी रहंदा। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके गेम्स आहिनि उहे हलनि पियूं ऐं बहितरीन नमूने जा इवेंट्स जेके आहिनि उहे जारी आहिनि नेशनल शायदि गेम में। रोज़ाने जी बुनियाद ते जेको आहे इवेंट्स थियनि पिया। जी शायदि इहो पंहिंजो हेसि ताईं त जेका टेबल ते असां ॾिसूं पिया त पाकिस्तान जी आर्मी जेका आहे टॉप ऑफ द टेबल आहे, 14 कुल जेका मेडल खटिया आहिनि। उनखां पाकिस्तान नेवी, उनखां पाकिस्तान एयरफोर्स आहे। सिंध जो नंबर जेका आहे 7 नंबर ते कल्ह आयो आहे लास्ट में। अॼु कुझु जेका नंबर चेंज थियो आहे, कुझु असांजा सिंध जा के खिलाड़ी का ब्रॉन्ज़ या को सिल्वर मेडल या को गोल्ड खटियो आहे जो इन में? जी बिल्कुल, ही इवेंट आहे सूरज ज़ाहिरी या 35 नेशनल गेम्स आहिनि। उन में जेका टीमूं आहिनि उहे पंहिंजी हिसो वठनि पियूं। पाकिस्तान आर्मी जी जेका टीम आहे उन जा जेके रांदीगर आहिनि उन्हनि में ख़ासि करके जेके औरत रांदीगरूं आहिनि उहे जेके आहिनि उहे अॻिते नज़र अचनि पियूं, फीमेल रांदीगर। ऐं जेके मर्द रांदीगर आहिनि उहे बि जेके आहिनि उहे बि असांखे अॻिते नज़र अचनि पिया। अॼु बि जेका आहे फिटनेस चैलेंज जो जेको मुक़ाबिलो थियो उन में बि जेको आहे गोल्ड जेको आहे मेडल जेको आहे उहो आहे इब्रार मोहीन, जेको आर्मी जो खिलाड़ी आहे। उन बहितरीन परफॉर्मेंस ॾेखारी आहे। उन सां गॾु पंहिंजो बलोचिस्तान जा जेके खिलाड़ी आहिनि उन्हनि बि सुठी, ज़ीशान अहमद नालो आहे उनजो, उन बि सुठी परफॉर्मेंस ॾेखारी आहे। माना मजमूई तौरु ॾिसजे त जेका आहिनि उहे तमामु बहितरीन थियनि शायदि भाई पिया। इहो ॿुधाइजो, जेका सिंध जी हिकिड़ी फातिमा इहो ॿुधाइजो त हिन दफ़े ऑर्गेनाइज़ेशन ऐं इहो सॼो सिस्टम जेका ऑर्गेनाइज़ कयो पियो वञे, हिते केतिरो ज़बरदस्त तरीक़े सां ऑर्गेनाइज़ कयो पियो वञे स्पोर्ट्स एंड यूथ डिपार्टमेंट जे तरफ़ां? छाकाणि त लास्ट टाइम जॾहिं असां नेशनल गेम कवर कयूं हुयूं, खोड़ सारा इशूज़ साम्हूं आया हुया। कुझु असांजी नाइल हुई, कुझु डिपार्टमेंट जी नाइल हुई। हिन दफ़े जेका अञा ताईं इहो इवेंट्स कीअं पिया गुज़रनि? का किथे तव्हां कमी कोताही ॾिठी आहे? सूरज 18 सालनि खां पोइ ही हिकिड़ो इवेंट थिए पियो जेको आहे सिंध जी मेज़बानी हेठि, त हुनखे बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कई पई। समूरो जेके खाता आहिनि उहे हिन में कोशिश में लॻल आहिनि। असांजो जेको स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट आहे उहो बि हिनखे जेको आहे भरपूर नमूने हुनखे कवर करे पियो। पर हुन सां गॾु कल्चर डिपार्टमेंट जेको आहे उहो बि सहकारी नज़र अचे पियो। केएमसी ऐं ॿिया जेके सिंध हुकूमत जा जेके इदारा आहिनि उहे बि कोशिशि कनि पिया त हिन इवेंट खे जेतिरो बहितर कजे त उहो बहितर बणाए सघिजे।